उबाड़ू की अदालत में पेशी दौरान बधाड़ेल फरार थियण ते मथन सिक्योरिटी तौर मुक़रर थियल 12 पुलिस एहलकारन ते केस दाख़िल कयो वियो आहे। SHO उबाड़ू रफ़ीक अहमद सुमरो की फरियाद ते केस दाख़िल कयो वियो। ख़बर अवांखे ॾियूं पिया उबाड़ू की अदालत में पेशी दौरान बधाड़ेल फरार थियण ते मथन सिक्योरिटी तौर मुक़रर थियल 12 पुलिस एहलकारन ते केस दाख़िल कयो वियो आहे। SHO उबाड़ू रफ़ीक अहमद सुमरो की फरियाद ते केस दाख़िल कयो वियो। उबाड़ू की अदालत में पेशे दौरान बधाड़ेल फरार थियण ते मथन सिक्योरिटी तौर मुक़रर थियल 12 पुलिस एहलकारन ते केस दाख़िल कयो वियो आहे। SHO उबाड़ू रफ़ीक अहमद सुमरो जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो। अदालत में पेशे दौरान बधाड़ेल फरार थियण ते मथन सिक्योरिटी तौर मुक़रर थियल 12 पुलिस एहलकारन ते केस दाख़िल कयो वियो आहे। तफ़सील मालकनासी सिंध TV न्यूज़ रिपोर्टर अब्दुल गफ़ार मलिक खान। जी गफ़ार मलिक आगाह कजो। हाँ जी बिल्कुल। एडिशनल सेशन सिविल कोर्ट में पुलिस कस्टडी में हाजिरी थियल बिन खतरनाक कैदिन बदनाम दाड़ियल रायत शहर ऐं मोरियो शहर पर अदालत में फरार थियण वारे मामले का खतरनाक कैदिन मथां सिक्योरिटी तौर ते मुक़रर 12 पुलिस एहलकारन मथां सरकार पारां SHO उबाड़ो रफ़ीक अहमद सुमरो की फरियाद उबाड़ो थाणे ते केस दाख़िल किया वियो। केस में पुलिस ॼाणायो हेड कांस्टेबल अब्दुल जब्बार कोरी, पुलिस कांस्टेबल तारिक हुसैन समो सजाद हुसैन गिंद ऐं पुलिस मोबाइल ड्राइवर वकील अहमद सुमरो सरकारी गाड़ी से गश्त करे रहिया हुआ जन के जासूस करे इतला मिलो एडिशनल सेशन जज अदालत में खतरनाक दाड़ियल 1 करोड़ इनाम याफ्ता रायत शहर ऐं मोरियो शहर हाज़िरी ते आयल हुआ। जन जे मथां मुक़रर पुलिस एहलकारन की लापरवाही गफ़लत ऐं सबब बई खतरनाक दाड़ियल रायत शहर ऐं मोरियो शहर अदालत में फरार थी विया। असीं बर वक्त अहिड़ो इतला आला ऑफिसरनि खे ॾेई उबाड़ो अदालत पहुतासीं। अदालत के गेट ते ड्यूटी ते मुक़रर ASI गुलाम सरवर लिगारी हेड कांस्टेबल गुलाम हुसैन मलिक आॾो पुछा कईसीं त तमामु ख़तरनाक कैदी पेशी ते पुलिस टीम खणी आई है जंहिंजी संभाल लाइ असीं वियासीं त कैदी टीम जो इंचार्ज तमाम पुलिस एहलकार ड्यूटी में गफ़लत गैर जिम्मेवारी जो मुज़ाहिरो करे लापरवाह थी बीठा हुआ। कैदिन के उते अदालत में आज़ाद छॾे ॾिनो हो। जन की हक़ीक़त ॿुधाइण बाक़ी कैदी पार्टी जे इंचार्ज ASI फिदा हुसैन दल ASI मज़हरुद्दीन मलिक हेड कांस्टेबल नज़ीर अहमद भारो पुलिस एहलकार अली गौर मार पुलिस एहलकार ज़फ़रुल्लाह मार पुलिस एहलकार सैद मोहम्मद मार समेत 12 एहलकार उते जन का पुछा कई मालूम थियो त मिरपुर माथेलो थाने में CPEC ते हमले के केस में बिन खतरनाक दाड़ियल रायत शहर ऐं मोरियो शहर समेत मुख़्तलिफ़ केसनि में 20 कैदिन के अदालत सबूरी में हाज़िरी लाइ हिफ़ाज़त सां वठी आयासीं त बदनाम दाड़ियल रायत शहर ऐं मोरियो शहर कोर्ट में मिलियल कैदिन वारे कमरे की दरी तोड़े पोई दीवार तां टपो ॾेई फरार थी विया। इन सां भॼी वियल कैदिन जो पीछो कयो मां अची न सघियासीं। थाणे ते पहुतासीं जिते कैदिन लाइ मुक़रर ऑफिसरनि एहलकारनि जी ड्यूटी में गफ़लत लापरवाही जो मुज़ाहिरो कंदे बाला ऑफिसरनि हुकुम की भानीकड़ी कई है। जन मथां सरकार की फाजात अहिड़ो केस वो दाख़िल किया वियो आहे। जी ठीक है, मेहरबानी वांची अब्दुल गफ़ार मलिक आगाह करण लाइ।